पाकिस्तान क्रिकेट टीम जे मिडल ऑर्डर बैटर शोएब मलिक ऐं अॻूणी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा जी तलाक वारी ख़बर मदाहनि खे ॻणती ॾेई छॾी आहे। हलंदड़ साल शोबिस शख़्सियतुनि जी तलाक वारे मामले खां पोइ हाणे रांदियुनि जे शोबनि सां वाकियल शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी तलाक सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। ॿिन्ही रांदीगरनि जी शादी धूमधाम सां थी हुई, पर हाणे ख़बरूं आहिनि त ॿई धार थी विया आहिनि। शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी पहिरीं मुलाक़ात ऑस्ट्रेलिया में थी हुई, जिते ॿई हिक ॿिए खे दिलि ॾेई वेठा हुआ। पोइ ॿिन्ही जो रिश्तो दुबई में तय थियो ऐं निकाह भारत में, जॾहिं त वलीमो पाकिस्तान में थियो। जोड़े रिहाइश दुबई में रखी, जॾहिं त पाक भारत मीडिया शादी जी भरपूर कवरेज कई हुई। सियालकोट मां ॼञ वठी शोएब मलिक हैदराबाद दकिन पहुतो हो। संदसि शादी जे ऐलान खां पोइ केतिरनि ई तकरारनि बि जनम वरितो हो। शोएब मलिक जॾहिं 2010 में सानिया सां शादी लाइ भारत पहुतो त मथस इल्ज़ाम लॻायो वियो त हू अॻुवाट भारतीय नारी आयशा सिद्दीकी सां शादी करे चुको आहे, पर पोइ उहा ॻाल्हि कूड़ी साबित थी हुई। इन खां पोइ 30 अक्टूबर 2018 ते ॿिन्ही वटि हिक पुट जी पैदाइश थी, जंहिं जो नालो अज़हान रखियो वियो। सानिया अक्सर पाकिस्तान बि ईंदी रही आहे ऐं शोएब मलिक साणसि दुबई मिलण लाइ वेंदो रहंदो।